कुरान में थी त मुसलमान थियो तो सॼा सारा मुसलमान थियो, अधो लाड़ा दाबो लाड़ा मुसलमान न थियो। मुसलमान थियणो थियो तो सॼा सारा मुसलमान थियो, पूरे जा पूरा इस्लाम में दाख़िल थियो। अधो लाड़ा गबो लाड़ा मुसलमान न थियो, सॼा मुसलमान। ये मूंखे कमीस पई आहे, इन कमीस जी बाहूं ऐं कटे थो छॾियां। अमीनी हरीना मौलवी साहब जी कमीस जी बाहूं कोन्हे। मौलवी साहब ये छा आहे बाबा कमीस? बाहूं कोन्हे त ख़ैर छा थी? अॻियां हली इन कमीस जी ये गले जी पट्टी नूं कटे छॾियो, खीसो ही ऐं पासे वारो ॿई कटे छॾियो। छा आहे मौलवी साहब कमीस? बाबा ये कहिड़ी कमीस आहे जो बाहूं बि कोन्हे, गलो बि कोन्हे, गले जी पट्टी बि कोन्हे, बटण बि कोन्हे, खीसा बि कोन्हे, कहिड़ी कमीस आहे यार? अॻियां हली हिन कमीस जो अॻियो हिसो ही मूं कटे छॾियो, दोन सां। ही छा आहे मौलवी साहब? कमीस आहे? यार इहा कहिड़ी कमीस आहे जंहिंजो अॻु बि कोन्हे, पुठ बि कोन्हे, बाहूं बि कोन्हे, गलो बि कोन्हे, पट्टी खीसा? मुसलमान आहियो? जी हा। सॼे क़ुरान ते अमल कंदा? जी हा, बिल्कुलु। कुरान फरमाए थो असारिक़ु फ़क़्तु अयदियहुम। कुरान जी आयत आहे। चोर मर्द हुजे या चोर औरत हुजे, चोरी करे तो हथ वढियो। कुरान में मौलवी साहब ये आयतूं हींअर न पढ़, ये आयत न पढ़। अज़ानी तो वज़ानी फजलिदु कुल्ल वाहिदतिन मिनहुमा मिअत जल्द। ज़ना मर्द करे या औरत करे 100 दर्रो आणोस। कुरान में यह आयत हींअर न पढ़, या फिलहाल रखो। जाहिदुल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़लुज़ अलैहिम। काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कयो। कुरान में हुकुम आहे, अल्लाह जी नबी खे हुकुम कयो, हुकुम कई अल्लाह ताला पंहिंजे रसूल खे काफ़िरनि सां मुनाफ़िक़ जिहाद कर, वग़लुज़ अलैहिम, सख़्ती कर, नरमी न कर। मतिलबु चई हिकमत आहे, हिकमत अमली पई हले, हिकमत पॉलिसी पई हले। वग़लुज़ अलैहिम कुरान है। वक़ातिलुहुम हत्ता ला तकून फ़ितना, इनके कत्ल करियो। वक़ातिलुहुम कुरान ते चयो, तेसि ताईं इन्हनि खे क़त्ल करे जेसीं फितनो बंदि थियो, फितनो बाक़ी न रहे। कुरान है। किताल जो हुकुम पियो ॾे, कुहण जो, मारण जो। मौलवी साहब ये आयतूं हींअर न, ये न जिहाद आयतूं मता छा? या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। कुरान है। ऐं नबी तो हुकुम कर मुसलमान जी औरतुनि खे चओ, पंहिंजे घरवारियुनि खे, पंहिंजे नियाणियुनि सभिनि खे चओ त घर मां ज़रूर सां जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि त पर्दो कर। युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन, पर्दे जो हुकुम आहे। कुरान आयत आहे कुरान जी। मौलवी साहब हींअर माहौल जेको आहे इहे आयतूं न पढ़ंदा हुआ, पोइ कहिड़ियूं भला आयतूं, कहिड़ियूं आयतूं पढ़ूं भला? क़ुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफ़ुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। मुंहिंजे ॿारनि खे चओ, उहे मुंहिंजा ॿार जिन पाणी पाण ते ज़ुल्म कयो आहे, जेके गुनाहगार आहिनि, जिन ज़ुल्म कया आहिनि, उन्हनि खे चओ ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां नाउमीद न थियो। इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ,
अल्लाह ताला सब गुनाह माफ़ करे छॾींदो इन्नहु हुवल गफूरुर रहीम लब बस्तनार अहमद जरवा सुभान अल्लाह एड़ियूं पढ़ न एड़ियूं आयूं पढ़ सदियों आयूं पढ़ मीठा मीठा हड़ा पढ़ कड़वा कड़वा थूथू उदखुलू फस्ल में काफ कुरान फरमातो पूरे दा पूरा मुसलमान थियो सुभान अल्लाह सजे कुरान दे अमल करियो हां होशियार थियो कुरान सजे ते अमल करो तो सजो कुरान नूर वकज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अमरिना ऐ रसूल असां तोते वही कई आहे रूह के वही कई रूह हिकिड़ो अरबी लफ़्ज़ आहे मुख़्तलिफ़ माननि में आयो त नज़लुल मलाइकतो व रूह हिते रूह मां मुराद जिब्राइल आहे कदर जी रात मलाइका बचन था तो जिब्राइल बैठे यसअलूनका अनिर रूह कुल रूह मिन अमरि रब्बी ऐ नबी तो रूह जे बारे में था पुछन चो तो रूह खुदा जो अमर है रूह छा है जो इंसान में पियो इहो छा इहो करंट नजर को नहीं ईंदो इन करे रूह में नजर कोन थो अचे तव्हां सभिनी में साह आहे रूह आहे पर नज़र नहीं अचे तो ॾेखारियो मूंखे किथे आहे रूह आहे किथे ॾस ही त नक ही मथो आहे ये बांह आहे हथ ये पेट ये टंग रूह किथे आहे रूह इन में आहे शरबत मिठो आहे मिठास किथे आहे मिठास शरबत में आहे खुशबू गुलाब में आहे रूह माण्हूअ में आहे गुलाब जो गुल नज़र ईंदो खुशबू नज़र कोन ईंदी पानी नज़र ईंदो शरबत नज़र ईंदो चांहि नज़र ईंदी पर मिठास नज़र कोन ईंदी मौलाना ईसा मौलाना अब्दुल कदीर मौलाना मेखो फलाना पीरा इब्राहिम याकूब मूसा ये माण्हू त नज़र ईंदा पर रूह नज़र कोन ईंदो रूह इन्हनि में आहे करंट ये वायर नजर ईंदी पर करंट नजर कोन ईंदो ये तो तार आहे ये तो प्लास्टिक जे अंदर पितल जी तार आहे वायर आहे उन में करंट आहे हिन मंझि जेको करंट आहे ऐं करंट खे डर ऐं सुराग खपे ई कोन जितां इहो करंट हलियो वेंदो रुगो तार खणी वायर खणी उन जो मोह हिन लोह जे हिन राड ते रखो हिते रखंदा ही सॼी रात हेठि मथे करंट सां भरिजी वेंदी रुगो टच कंदा करंट थी वेंदो करंट खे डर खपे ई कोन जितां आयो उतां हलियो वेंदो हिन जे करे कुक जे हेठां बेदो रखो कुकुर आड़े ते वेंदी बेदो टुटो ई कोन्हे सॼो वाटर प्रूफ आहे सॼो पैक थियल आहे पर उन जे अंदरि बच्चो तयारु थींदो उन मंझि साह मटे वेंदो बेदे में रूह पवंदो पोइ बेदो कुकड़ जो बच्चो हिमत करे चोंपू हणी बेदे खे टोड़े ॿाहिरि निकिरंदो इहो रूह जेको बेदे जे अंदरि मटियो हो सो किथां मटियो डर त को आहे कोन को त इहो करंट आहे करंट खे डर खपे ई कोन रुगो टचिंग थींदी रूह मटे वेंदो त रूह जी माना साह रूह जी माना जिब्राइल रूह जी माना ईसा नबी ईसा रूहुल्लाह रूह जी माना ईसा नबी वरी हिते जेका आई त मूं पढ़ी व कज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अमरिना ते रूह मां मुराद ऐं रबी असां तो ॾां वही कयो आहे रूह खे माना क़ुरान खे अलाह साईं रूह पियो चवे छो त इंसान ऐं जानवर जे ज़िंदगी जो दारो मदार रूह ते आहे रूह निकिरी वञे त नालो तब्दील थी वेंदो मौलाना खतीब पाकिस्तान अब्दुल कलाम कातिल शिरक वर बिदअत हज़रत मौलाना मोहम्मद ईसा समूह
हेॾो तव्हां नालो वरितो पर जे मुंहुं मां रूह निकिरी वञे त सभु चवंदा लाश खणो। केॾां वियो मौलाना, केॾां वियो कातिल शिरक, केॾां वियो ख़तीब पाकिस्तान, मैयत लाश। इनका मैयतुन व इन्नहुम मैयतुन, हाणे नालो ई मैयत थी वियो। दार मदार रूह थी आहे। खाई बि तॾहिं थो जॾहिं रूह आहे, ॻाल्हाई बि तॾहिं थो जॾहिं रूह आहे, ॿुधी बि तॾहिं थो जॾहिं रूह आहे तो में। मुंहिंजा दोस्त जे रूह निकिरी वञे त तूं लाश थी वेंदे। तीअं हिन पूरी ख़ुदा जे खुदाई हिन काइनात जे ज़िंदगीअ जो दारो मदार क़ुरान ते आहे। क़ुरान हिन काइनात जो रूह आहे। जे तो मां रूह वियो हलियो त तूं लाश थी वेंदे। जे काइनात मां क़ुरान वञे हलियो त काइनात लाश थी वेंदी। उन जी क़यामत ईंदी। क़ुरान हिन दुनिया जे ज़िंदगी जो दारो मदार क़ुरान जे वजूद ते। छो त क़ुरान रूह आहे। क़ुरान खे रूह ख़ुदि क़ुरान में रब पाण चयो आहे। समझो था? वाइदन में वियो था तो थोड़ा मसला भी समझना है। असल में असां माण्हुनि जे अंदर समझण वारी कोशिश घटि आहे। सवाल ऐं एतिराज़ करण जी बंबारी घणी आहे। जेको मौलवी आयो बसि हुन ते सवाल को एतिराज़। असीं ग़रीब माण्हू पुछूं कोन था। केॾा वञूं सूबेदार त असीं कोन विया आहियूं गोरी न एतिराज़ जी बंबारी। ये कुरान शरीफ रखियो न, ये कुरान शरीफ। ये कुरान शरीफ खणी जेकॾहिं केरु बाथरूम में वञे त तव्हां छा चवंदा? गुस्ताख़ आहिनि, बेअदब। कुरान जो अदब कोन कई। सही? हाफ़िज़ कुरान जेकॾहिं बाथरूम में वञे त टी सिपारा उनजे सीने में पिया हाफ़िज़ आहिनि। हाफ़िज़ कुरान जेके टी सिपारा सीने में पिया आहिनि उहो वञे पियो बाथरूम में उनखे कॾहिं रोकियो अरे छा तो में टी सिपारा कुरान जा पिया तूं केॾा रोकियो न? कोन रोको, भले वञे मोकिल। बेअदबी थींदी न? कोन थींदी। गुस्ताखी थींदी न? कोन थींदी। ये कुरान शरीफ आहे। हिन ते जेकॾहिं केरु चढ़ी विहे त चवंदा गुस्ताख बेअदब कुरान जी हया कोन कई। पर जेकॾहिं तूं शादी कई आहे ताज़ी तोखे जेका कुंवर मिली आहे त कुरान जी हाफ़िज़ आहे। हाणे भले खिलो पर आउं सम्झाइण जी कोशिश। हिन क़ुरान जे मथां जेकॾहिं केरु चढ़ी थो वञे त सभु कुझु थो बेअदब आहे, गुस्ताख़। जेकॾहिं माई तव्हांजी घरवारी क़ुरान जी हाफ़िज़ आहे, आलिमाणी आहे, हाणे बेअदबी थींदी न? छो त क़ुरान ॿ। हिकिड़ो क़ुरान जेको जिस्मदार आहे, ॿियो उहो क़ुरान जेके जिस्म कोन्हे। ही क़ुरान जिस्मदार आहे, ही जिस्म वारो। हाफ़िज़ जे सीने में जेको क़ुरान पियो उनखे जिस्म कोन्हे। माई जे सीने में जेको क़ुरान पियो उनखे जिस्म कोन्हे। जे क़ुरान आहे जिस्म वारो त हुकुम अलॻि आहे, मसलो अलॻि आहे। जे क़ुरान बिना जिस्म वारो आहे त मसलो अलॻि आहे, हुकुम अलॻि आहे। रसूल जिस्म वारो आहे। असांजो नबी जिस्मदार आहे। रसूल जे जिस्म मुबारक मां पसीने जी ख़ुशबू ईंदी हुई। असांजो नबी जिस्मदार आहे पर असांजो रब जिस्म खां पाक आहे। नबी जिस्मदार आहे, रब जिस्म खां पाक आहे।
हाणे जेकॾहिं को माण्हू चवे थो नबी हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे त हुन खां सवाल थींदो त नबी त जिस्मदार आहे छा पोइ नबी बाथरूम में बि हूंदो छा पोइ जैन खाने में हूंदो भिते में हूंदो किल्ब में हूंदो अयाशी जा अॾा पोइ होटलूं करी छा थो नबी जो गुस्ताख ऐं बेअदब ऐं छो त नबी जिस्मदार आहे पर जेकॾहिं को चवे थो ख़ुदा हर जाइ ते आहे त चवंदासीं हा छो त ख़ुदा खे जिस्म कोन्हे ख़ुदा जिस्म खां पाक आहे जिस्म वारे जो मसइलो आहे वॾा नारे तकबीर नारे तकबीर बग़ैर जिस्म वारे जो मसइलो अलॻि आहे समझण जी बि करियो जुनैद बगदादी वक़्त जो वली हो उन माण्हुनि खां पुछा कई त बहलूल दाना जेको आहे इहो किथे आहे चवंदी बहलूल त चरियो आहे इहो वॾो दाना आहे वॾो अकिलमंद आहे मूंखे हिन सां मिलणो ॻोल्हे था त करियोसि ॻोल्हे हथु कयूं बहलूल खे जुनैद बगदादी शागिर्दनि मुरीदनि सां गॾु सलाम वालेकुम वालेकुम सलाम बहलूल वटि आयो बहलूल ते छाजे लाइ आई चइजी कुझु नसीहत करियो नसीहत करियो बहलूल पुछियो जुनैद खां कि तोखे मानी खाइण जो तरीक़ो अचे थो कि हा मानी कीअं खाइबी कि पहिरीं हथ धोइबा पोइ माण्हू दस्तरखान ते वेहंदो पोइ गोॾो खोड़े वेहंदो पोइ बिस्मिल्लाह पढ़ंदो पोइ पंहिंजे पासे खां खाईंदो पोइ इकराम कंदो ॿिए साथी खे वधीक खाराईंदो पाण घटि खाईंदो पोइ प्लेट खे सफ़ा कंदो पोइ विच में पाणी पीअंदो पोइ आङुरियूं साफ़ कंदो पोइ वरी हथ धोईंदो पोइ वरी अलहमदुलिल्लाह चवंदो एॾी तोखे त मानी खाइणी कोन थिए अलाह तोखे सुम्हण जो तरीक़ो अचे थो कि हा कि कीअं सुम्हबो बहितर आहे त वुज़ू करे पोइ बिस्तरे ते वञे पोइ मथो उतर करे पेर ॾखण करे पोइ साॼे पासे ते लेटी पए पोइ छित पोइ छाती ऐं मुंहुं खे ॿिलिड़ा करे पोइ सूरत तबारक लदी पढ़े पोइ अलहमदुलिल्लाह टे दफ़ा अलाह अकबर टे दफ़ा पोइ इहो वज़ीफ़ो पढ़े पोइ सूरत फाते पढ़े इख़लास पढ़े कुल अकबर बनात पढ़े कुल अकबर फलक पढ़े हे वज़ीफ़ा पोइ हे दुआऊं पढ़ी पोइ सुम्हे तोखे सुम्हण ई कोन्हे नमाज़ पढ़ने तरीक़ो अचे नथो कि हा की नमाज़ पढ़बी कि पहिरीं वज़ू कबो पोइ माण्हू मस्जिद में ईंदो पोइ लांघे मुंहुं करे बीहंदो पोइ नियत कंदो पोइ अलाह अकबर चई माण्हू हथ ॿधंदो पोइ अलहम्द पढ़ंदो पोइ कुल अला पढ़ंदो पोइ रुको में हीअ तस्वीर पढ़ंदो पोइ हथयात में हीअ पढ़ंदो हीअ तोखे नमाज़ पढ़णी कोन्हे हीअ भला पोइ सम्झाए त कीअं था करियां कि हा इहा ॻाल्हि कर इहा ॻाल्हि कर नमाज़ पढ़ी त मस्जिद में वञी जेॾीमहिल बीहे त तेॾीमहिल 100% इहो यकीन कजांइ त अहकमुल हाकिमीन जे दरबार में बीठो या रब मुंहिंजो ॾिसे पियो इहो तसवर कजो हाणे जेके बि तव्हां मुस्लमान वेठा आहियो अल्हम्दुलिल्लाह मूंखे उमेद आहे तव्हां नमाज़ी ठीकु पाण मां जेकॾहिं को माण्हू DC ऑफिस में हले SP ऑफिस में हले या कोर्ट में बीठो आहे जज जे जज साम्हूं वेठो SP वेठो आहे हाणे मुंहिंजे अॻियां बीठो आहे हाणे मोहतरम जनाब साईं क़िबला हाणे उते तूं कर रांदि उन महिल जज तोखे दड़ पढ़ींदो सिधो थी बि अदालत में वेठो जेतिरो एतिराम DC SP ऐं जज जो करियूं था पाण ओतिरो मस्जिद में अलाह जो करियूं नमाज़ पिया पढ़नि नमाज़ में मथूं पिया माटियूं मौलवी असां जहिड़ो आहे त ॾाढ़ी में हथु पियो रांदि पियो करे ॾाढ़ी न नमाज़ पियो पढ़े रब जे अॻियां बीठो आहे जुनैद बहलूल त चवे त नमाज़ पढ़ी त इहो सोच रखजी त रब जी ज़ात मुंहिंजे ॾिसे इन तसव्वुर में नमाज़ पढ़जे नमाज़ में हरकतूं न कजे हा बेतवजो न थी मानी खाइण वारे वक़्त में जॾहिं मानी खायूं न तो जेके बि ॻाल्हियूं ॿुधायूं इहे पंहिंजे जाइ ते पर मानी खाइण वारे वक़्त में पहिरीं इहो यकीन कजे त मुंहिंजे अॻियां जेका मानी आई आहे असां हलाल जे या हराम
हराम मानी खाइदे इबादत जी तौफीक कोन मिलंदी, इबादत कबूल कोन थी। जन्नत पाक का उनमें पाक माण्हू वेंदा, पलीत माण्हू कोन थींदा। हराम पलीत हराम न खाइबी। रात जो सुम्हण वारे ते जिन महिल सुम्ही न उन वक़्त में तुंहिंजे दिलि में पंहिंजे मुस्लमान भाइरनि जे लाइ जेको कीनू, हसद, बुग़्ज़, साड़, नफ़रत जेके जिन माण्हुनि तुंहिंजा ॾोह कया न, जिन ते तुंहिंजी कावड़ सॼी अलाह जी ख़ल्क़ खे, रसूल जी उम्मत खे माफ़ करे, पंहिंजी दिलि खे पाक करे, पोइ वञी सुम्ह। हाणे पाण जेके वेठे वेठा आहियूं बाक़ी मानी खाइण जो तरीक़ो अचे थो। हलो वज़ू खाइण वारी डाली में ॾिसो भत केतिरो पियो कीअं आहे। हिकिड़े हिकिड़े दाणे जा असीं मोहताज आहियूं अलाह जे रोज़ी। पातोड़नि जा पातोड़ा, पातोड़नि जा पातोड़ा हारिया अथनि नाली में। हाणे इहे ॻाल्हि वहे पई, इहा वई अॻियां वरी गटर में वेंदी, गंद नाले में रोज़ी पई वञे मुस्लमाननि जी। केरु थो बेअदबी करे, असीं था करे लिखियल पढ़ियल सुधियल माण्हू जेके दीनी प्रोग्रामनि में शरीक था थियूं, उन्हनि जो असर इहो। अधु भत खाधो अथनि, अधु गंदे नाले में हारियो अथनि। पेशाब पलीत अला पायखाना अला था उन्हनि सां गॾु इहे चांवर जेके टलंदा वञनि, इहो असां मुस्लमाननि वेही कमु कयो। अचो था त कुझु सिखो। अल्लाह से पूरे कुरान के अमल करने की तौफीक अता फरमाए। पूरे कुरान तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व अला कुल्लि शैइन क़दीर। तकिर कंदो वो अब्दुल कदीर हकानी मूंखे तकिर चए पर ते दौरी वेठे आहिनि। मां अपनी तरह वहाँ के मसरूफ़ रखा जैसी होते। अल्लाह तबारक व तआला जन दुनिया में ब निज़ाम आहिनि। अल्लाह तबारक व तआला जा दुनिया में ब निज़ाम आहिनि। हिकिड़ो निज़ाम तकमीली, ॿियो निज़ाम तकवीनी। तकमीली निज़ाम रब पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे, वो पाण थो हलाए। उनमें ॿाननि जो को बि अमल दख़ल कोन्हे। तकमीली निज़ाम रब पाण थो हलाए ऐं उहो निज़ाम जेको रब पंहिंजे हथ में रखियो आहे एॾो त मज़बूत आहे, एॾो त मुनज़्ज़म आहे, एॾो त महकम आहे, एॾो त बाउसूल ऐं तरतीब वारो आहे जो किरोड़े साल गुज़री विया अञा उन में फ़र्क़ु कोन आयो। आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो, इन खां अॻु में ज़मीन ते जिन हुआ। केतिरा साल जिन हुआ त निकाह ख़बर कान्हे। आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते आयो 7000 सालनि खां पोइ असांजो नबी आयो। आदम अलैहिस्सलाम ऐं असांजे नबी जे विच में वक़्फ़ो आहे 7000 साल जो। ऐं असांजे नबी आए खे हिन दुनिया में थियो न 15 सदियूं, 15 ई हले पई। 7000 हो, 1500 ही मिलाई त टोटल थिया 8000 साल। माना इंसान इन दुनिया में आबाद थियो आहे, उन्हीं खे टाइम थियो आहे 8000 साल। स्कूल में पढ़ाईंदो त साइंस हॉल में वेठो त हिकिड़ो जानवर जो फोटो टंगियो पियो त मूं छोकरनि खां पुछियो, साइंस पढ़ण वारा छोकरा ऐं मदरसनि जो फारिग मुल्लो माण्हू वञो ऐं असांजी वैल्यू त हुअई जेको आहे तो अहिड़नि माण्हुनि वटि थोरो तव्हांखे पर घटि हूंदी आहे। पोइ वरी असां लाइ अहिड़े क़िस्म जा माण्हू मस्करी बि कंदा आहिनि। 10 जी अंग्रेजी पढ़ण वारनि छोरनि मूंखां पुछियो त साईं तव्हांखे अंग्रेजी अचे थी? मूं चयो मूंखे कोन थी अचे। पोइ तव्हां स्कूल में पढ़ाए था? मूं चयो पंहिंजे मदरसे जे सर्टिफिकेट जे आधार ते आयो आहियां। पोइ डबल MA जे बराबरि आहे। हाणे तव्हां जेकॾहिं चओ था त अंग्रेजी ते सॼी दारो मदार अंग्रेजी जी आहे, मूंखे त अंग्रेजी कोन थी अचे, पर तव्हां जेके अंग्रेजी पढ़ियो आहे तव्हांखे बि कोन थी अचे। आउं तो ही पढ़ियो कोन्हे, मदरसे में पढ़ियो आहे, पर तव्हांखे बि कोन थी अचे।
हिते असांखे अचे थी मूंखे अचे थी मूंखे ॿुधायो इलेक्शन सिलेक्शन स्टेशन पोजीशन शन जिते किथे बीठो आहे इहो शन छा थो करे सभई लफ़्ज़नि जे पोयां शन आहे इलेक्शन सिलेक्शन पोजीशन स्टेशन शन छा थो करे अदा व्यासी पे सईदाबाद पर रोड ब्लॉक जी माना तो बंद मुझे गाड़ी लॉक कर लॉक जी माना ये बंद कर लॉक माना बंद ब्लॉक माना बंद तो जो मूड ऑफ है बटन ऑफ कर ऑफ माना बंद और दाखिला कौन मिलती है असां रजिस्टर क्लोज करे छॾियो क्लोज माना बंद क्लोज माना बंद ऑफ माना बंद लॉक माना बंद ब्लॉक माना बंद इन में फर्क करो अंग्रेजी में माहिर है ॿुधायो अचे जे नथी त ॿिए खे मुंझायो पियो वञो ये हुकूमत मिले नथी त ॿिए खे ढायो बि वञो हाँ साइंस वाले में जानवर जो फोटो ठाहे जो मूं पुछियो ही छा आहे चऊं ही डायनासोर डायनासोर चऊं हा ऐं उन ते लिखियो पियो त ही जानवर दुनिया में 1 करोड़ साल अॻे रहंदो भई आदम ज़मीन ते आयो आहे त थिया आदम अलैहिस्सलाम खां वठी हेसि ताईं दुनिया जे इंसानियत जो दौर जेको आहे 8,500 साल सॼी इंसानियत ही जानवर 1 करोड़ साल अॻे रहंदो करोड़ साल अॻे रहंदो मूं चाक खणी बोर्ड ते हिकिड़ी तस्वीर ठाही अजीब ग़रीब क़िस्म जी हिकिड़ी बद शिकिल तस्वीर मूं ठाहे उनजे हेठां मूं लिखी छॾियो तेरी वेरी मेरिया छोकिरनि जो ही छा आहे मूं चयो ही जानवर आहे इहो हिन ज़मीन ते 3 करोड़ साल अॻे रहंदो हो किसी तव्हांखे की ख़बर पई मुंहिंजे जी डायनासोर वारनि खे ख़बर पई आहे तीअं मूंखे हिननि को कूड़ायो मूं कूड़े आदम अलैहिस्सलाम खां वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं 8,500 साल थियनि दुनिया खे हाँ अञा दुनिया टाइम हले ई हलंदी टकण न कयो हाँ दुनिया में इलाही आहे हे कहिड़ी बि हले 15 सदी पई हले 23 सदियूं दुनिया जी ज़िंदगी आहे घणियूं सदियूं 23 अञा घणियूं रही पियो अञा हले रही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिली 40 सालनि में हा न पोइ नबूवत खां वठी रसूल जे हिन दुनिया मां बुरके मटाइण ते रसूल दुनिया में तबलीग ऐं दीन जो कमु घणा साल कयो आहे 23 साल कयो आहे न रसूल दीन जी दावत जो कमु 23 साल कयो आहे 63 सालनि में त पाण वफ़ात कयो आहे 23 साल कोन अल्लाह जी फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजे हिकिड़े साल जे एवज़ दुनिया खे 100 साल ॾींदुसि नबी जे नबूवत वारो दौर 23 साल आहे दुनिया जी ज़िंदगी 23 सदियूं आहे आगे जब तक न करे तो जमानो दूसरा बात करे खाई पी वठो आदम अलैहिस्सलाम का ये दुनिया आबाद थी आ चंड उभरे पियो चंड लहे पियो सिज उभरे पियो सिज लहे पियो टेड़ू हलन पिया कतू हलन पियूं कचा हलन पई बादल उथन पिया समुंड हलन पिया जबल हलन पिया न अॼु ॾींहं ताईं इन्हनि करोड़नि सदियुनि ऐं सालनि में सिज हिकिड़ो मिंट पोइते कोन थियो आहे चंड हिकिड़ो सेकंड पोइते कोन थियो आहे लशंस यंबगीला हा अन तुदरिकल कमर वलल लैल साबिकुन नहार व कुल्लुन
फी फलकी यसबहून कुरान में फरमाया चंद के जुरत कोने जो सिज का अगराई करे न सिज के ताकत है जो चंद का अगराई करे न को तारो बे तारे का अगराई करे सके तो आसमान ते अरबन खरबन जे अंग में तारा सयारा बुर्ज हलन का किरणे सालन का हलन का इनन जी चूनी की कान थिया इनन जी कदे इंजन कोन बदी वया इनन में कदे पेट्रोल कोन पिया इनन में कदे ऑयल कोन पिया इनन जो कदे शॉपिंग कान थिया जी हलन पिया ती हलन पिया हिकड़ो मिनट में सिज लेट कोन थिया दुनिया जो रेल गाड़ियों लेट थे वनन फ्लाइट लेट थे वनन जहाज लेट थे वनन मौलवी जलसे में पुजन मोल लेट थे वनन पर अज दी तई न सिज लेट थियो न चंड लेट थियो न तारा लेट थिया न का कचा लेट थिया जेको निजाम आसमानी हले पियो सो करोड़न सालन का हले पियो मुनज़्ज़म तरीके से महकम तरीके से मजबूत तरीके से हले पियो मालूम थियो त इन निजाम के हलाइण वारो ड्राइवर वडो होशियार नारे तकबीर वो है निजाम के हलाइण वारो रब्बा ये आज दी तीन आसमानी ट्रैफिक में को पे एक्सीडेंट कोन कयो सुभान अल्लाह आज दी हले पियो बेशक कणक पंहिंजे टाइम ते पई थिए चांवर पंहिंजे टाइम ते थींदा ॾाढ़ू पंहिंजे टाइम ते थींदो अंब पंहिंजे टाइम ते थींदा अंगूर पंहिंजे टाइम ते थींदा नारंगी पंहिंजे टाइम ते थींदी फुटियूं पंहिंजे टाइम ते थींदियूं टमाटा पंहिंजे टाइम ते थींदा खबड़ पंहिंजे टाइम ते फल ॾींदी खजी पंहिंजे टाइम ते फल ॾींदी हर शइ सर हुजे त पंहिंजे टाइम ते निसरंदो का हूंदो त पंहिंजे टाइम ते निसरंदो हे फसल हे मौसमू हे फल हे फ्रूट हे हवाऊं हे तूफान हे ककर हे जबल हे समुंड हे मलाइका हे जिन्न हे सिज हे चंड हे तारा ही सियारो ही उनारो ये गर्मी ये सर्दी पूरी हिन कायनात जो निजाम कुदरत वाले पंहिंजे हथ में झलियो आहे इन निजाम जो नालो निजाम तकमीली आहे इहो रब पाण तो हलाए अॼु ॾींहं ते इन में कंहिं बि क़िस्म जो को बि फ़र्क़ु कोन आयो आहे मालूम थियो त रब पंहिंजे निज़ाम खे एॾो त होशियारी सां हलायो आहे जो दुनिया हैरान आहे दुनिया वारा हलाए नथा सघनि हलाए कोन सघंदा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला फरमाई मौत हयाती मूं रब पैदा कयो आहे इहो कंट्रोल मूं पंहिंजे हथ में जॾियो आहे जे करे न मौत हयाती तव्हां जे हवाले करियां त विड़ी मरो आहे तुंहिंजे हथ में या त तूं दाल खा या मुर्गी खा तुंहिंजी मर्ज़ी आहे सब्जी खा बीतो खा तुंहिंजे हथ में इहो आहे न स्वेटर वठ जैकेट वठ वणे कोट वठ तुंहिंजे हथ में इहो आहे सिधी टोपी वठ वणे गोल टोपी वठ वणे ॾियारी वारी टोपी वठ इहो तुंहिंजी मर्ज़ी आहे पर जेकॾहिं मौत आया थी तुंहिंजे हथ में ॾे मींहुं तुंहिंजे हथ में ॾे तूं हलाईंदे न सभु खे ककर भरिजी आया आहिनि अवी लछू खणी बीह रहंदा हालांकि मींहुं न खपे अहिड़ो थर ते वञे असांजो निज़ाम हलंदो ई कोन मोल न मौत आया थी तव्हांखे हथ में ॾिजे त इज़राइल आयो तूं बंदूक खणी वेही रहंदे अरे मूंखे सुभाणे सरकार वञणो निज़ाम हलंदो ई कोन इन जे करे कुदरत वारे निज़ाम तकमीली पंहिंजे कंट्रोल में जॻह रब पाण थो हलाए यो ई वयो वे वयरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब रोज़ी जो निज़ाम वना न कसब ना पैनो मईशत रोज़ी जो निज़ाम अल्लाह जी पंहिंजे हथ में ये न रोज़ी जो निज़ाम रब जे हथ में न हुजे त पाण सभु ज़रदारी सां मुक़ाबिलो करी ज़रदारी 22 शुगर मिलो ना ट्रेगी खोली हां पर अल्लाह तबारक तआला निज़ाम के हलाइण जे लाइ हिकिड़ा अमीर कया ॿिया ग़रीब कया समझो हिकिड़ा हारी ॿिया ज़मींदार सभु ज़मींदार हुजनि त हारी केरु थींदो सभु डॉक्टर हुजनि त पोइ अस्पताल ते दवा वठणु केरु ईंदो सबको पंहिंजी दुकान खोले वेही रहे त मिर्च मसाला वठण केरु ईंदो सभु मौलवी हुजनि वाइदी त पोइ ॿुधंदो केरु असांजो सभु मास्टर हुजनि त पोइ पढ़ंदो केरु असां सभु जेकॾहिं से कारखाननि वारा हुजनि त पोइ बोरियूं केरु खणंदो सभु करोड़पति अरबपति हुजनि त पोइ रोड ते पत्थर केरु कुटींदो सुभान अल्लाह वाह मुंहिंजा अल्लाह वाह रब जो निज़ाम सभु केॾा अरबपति हूंदा त रोड ते पत्थर केरु हलाईंदो मुंहिंजा दोस्त मज़दूरी केरु कंदो केरनि जी गुॾ केरु कंदो हमाली केरु कंदो बोरियूं केरु खणंदो कुदरत वारे फरमायो इहो निज़ाम तव्हां खां हलंदो ई कोन जेकॾहिं मूं रब पंहिंजे कंट्रोल में
ॿुधल आहे। ये निज़ाम अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हथ में ऐं तरी मुनज़्ज़म तरीक़े सां हले थो। जेकॾहिं तव्हां मिसाल करे हिन ॻाल्हि में थोरा घणो को तव्हांखे शक हुजे त अॼु आहे 25 जनवरी, सुभाणे आहे 26 जनवरी। 26 जनवरी 2020। तव्हां कैलेंडर में ॾिसजा त सुबुह सादिक केॾी महिल थो थिए, उहो तव्हां डायरी ते टाइम नोट कयो ऐं सिज उभरण जो टाइम बि नोट कयो। सिज उभरे थो 26 जनवरी 2020 ते सिज उभरियो हो डायरी मुताबिक़ 7:11 लिखी छॾ डायरी ते। 12 महीना मात करे वेही रहो। वरी जॾहिं 26 जनवरी 2021 ते न तो मथे मुनारे ते चढ़ी बीजी त सिज केॾी महिल थो उभरे ऐं मस्जिद वठी कसम सां चवंदो सिज वरी बि 26 जनवरी 2021 में 7:11 ते मोह करंदो। ही रब जो सिस्टम आहे। हिकु मिंट बि सिज न लेट थियो न थींदो। रब जो कॾहिं निज़ाम खे हलाए। वरी ॿियो निज़ाम आहे रब जो तकवीनी। वो कहिड़ो? इन्ही जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा। मलाइकनि खे चई त ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ो थो ठाहियां। माना इंसान जेको ज़मीन ते आयो आहे इहो अल्लाह जो ख़लीफ़ो आहे। माना अल्लाह तबारक व तआला ज़मीन ते इंसान खे मोकिलियो आहे ख़लीफ़ो बनाए। ख़लीफ़े जो कमु आहे त जीअं साईं जो आदर हुजे तीअं मुरीदनि ताईं पुॼे। अब साईं हीअं चयो इंसान ख़लीफ़ो थी ज़मीन ते आयो आहे जो मतिलब ई त अल्लाह जो जेको आदर आहे कानून अल्लाह जो आहे। पर अल्लाह जी फरमायो हाणे इहो वरी ज़मीन ते तूं हला। सुभान अल्लाह। हिकिड़ो निज़ाम आऊं पंहिंजे कंट्रोल में थो रखां, ॿियो निज़ाम तुंहिंजे हवाले थो कयां। तूं दुनिया में निज़ाम हलाए। कहिड़ो निज़ाम हलाए? इन अल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। सुभान अल्लाह। वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैरि व यअमुरूना बिल मारूफ व यनहौना अनिल मुनकर। इन अल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा व इज़ा हकमतुम। कुरान शरीफ जो हुक्म आहे। अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। अज़ानियतु वज़्ज़ानी फज्लिदू कुल्ल वाहिदतिन मिनहुमा मिअत जल्दा। अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तू अयदीहुमा नकालन मिनल्लाह। एक कुरान अल्लाह जी निज़ाम ॾिनो असांखे त चोर चोरी करे त हथ वठियोसि। अल्लाह जी कोन हथ वठींदो। अल्लाह जी मथां लही ईंदो चोर वठी त हथ वठिया कहिड़े आहे न। चोर चोरी करे त हथ वठियोसि, ज़ानी ज़िना करे त 100 दुराणोसि, ज़ानी ज़िना करे शादीशुदा आहे त मैदान ते ॿियारे पत्थर हणी मारियोसि। फ़ैसिलो करियो त इंसाफ़ सां करियो। अमानत वारनि जे हवाले करियो। इन अल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान ख़लिक़ू बि अख़लाक़िल्लाह। अल्लाह वारियूं आदतूं पाण में पैदा करियो। अल्लाह वारो अख़लाक़ धारियो। अल्लाह वारियूं सिफ़तूं पाण में पैदा करियो। अल्लाह अदल थो करे त बि अदल करियो। रब इंसाफ़ थो करे त बि इंसाफ़ करियो। रब अमन थो करे त बि अमन क़ाइम करियो। रब्बुल आलमीन सखी आहे त बि सखी जो। रब ॾे थो त बि ॾियो। बख़ील न थियो। रब बख़्शणहार आहे त बि बख़्श करियो। रब रहीम आहे त बि रहम करियो, माफ़ करियो, बदिलो न वठो। ख़लिक़ू बि अख़लाक़िल्लाह। अल्लाह वारियूं आदतूं पैदा करे ज़मीन ते अदल ऐं इंसाफ़ क़ाइम करियो। सुभान अल्लाह। मौलवी बि हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ जिन्सूं मौलवियुनि। साईं हींअर माहौल जेको आहे न उहो अहिड़ो आहे न हिकमत अमली इख़्तियार कबी। मसलियत सां कमु करियो। सलाउद्दीन अय्यूबी खे माण्हुनि अची ॿुधायो त जी हिकिड़ो मौलवी आहे वॾो पटको बदिलाए
वो चवे तो जिहाद विहाद आए को ने इस्लाम में जो घेरो खून खराब हुआ जानी जो जाया थी थादो जिहाद विहाद आए और तबरदा जानी जाया थी नो खून खराब थी तबाही थी ई मुके देखारे आए के सलादीन अयूब वठी आना मौलवी साहब मौलवी साहब तो आले में क्या कि यो बैतुल मुक़द्दस यहूदी ने कब्जे में यो की छडाई पाण बैतुल मुक़द्दस यहूदी ने कब्जे में की छडाई मौलवी साहब कैसे को दुआ था करो कश्मीर के ये इंडिया कब्जा करे तो दुआ था करो मुख्य मानना सही दुआ कर मुझे अल्लाह आसान तपेदार में चाहिए कि तो दुनिया घणी आवा का दीदी के गांव में दुआ ते जोरा दुआ कर नमाज पढ़ी तो सही दुआ कर आउ दुआ कर तो कोई नमाज की रे कौन की समझाए मोट का शे कोन दी न को मोटरसाइकिल न को कार का कने आउ ये बाजार में तो रहते तो इकड़ो मुझे जमायती पे आयो तो पंध पे वो मुझे आना तो वो कि मोटरसाइकिल हो वो आए किसी होकर लेट थी वे तो मोटरसाइकिल खपाए छड्यो हाने दुआ कर तो वरी अल्लाह सिंह को पैसे दे तो वरी वठा मुझे आऊं पाण पंध कंदो तो आऊं वाला नहीं करे मैंने करे तो की वो वाला नहीं है मुके आऊं तोंजे ला जो पे नाम पंजे ला आऊं पाण पंध कंदो तो चौकी वरी मोटरसाइकिल पिनी वेठी तेरे जो खुदा तो अपनी गोट तक ने कौन के अल्लाह ने के समझायो ए जो दुआ करो जे आसी दुआ करना दी कोई नवाजी थी इरा जो जलसो थी आ वे तो ते मौलाना जोगी साहब जो प्रोग्राम हो जोगी साहब कई देर माने जी फोन मते फोन वठो वठ जोगी साहब कोन पतो जोगी साहब कोन पतो आ वेठो ना खटर तेसी केडी मले जोगी साहब को आयो अची सामू खटर पे वेठो कुछ आयो खैर मदन मुझे दे मौलाना साहब देर करे छडो किसी मुझी घर वाली चाप कोन हुई तो उनकी वठी खैरपुर हॉस्पिटल उते दाखिल कराई को वरी मुझो सालो हो मुझे घरवारी जो भाव उनके मुझे तो तू वेहे पंहिंजी भेण वटि जी ख़बरचार रहो मां वाइज करे थो घरवारी खे अस्पताल छॾे को आहे मुझे अल्लाह से आसानी कर शफ़ा ॾींदो ख़ैर दिलि जाए हाणे असीं कचहरी पंहिंजी वेठा कयूं तेसी हिकिड़ो माण्हू आयो ॻोठ जो हेॾी हिकिड़ी बोतल पाणी जी खणी आई लीटर जी या 1.5 लीटर जी बोतल मिनरल वाटर खणी हाणे जोगी जे अॻियां रखाई तेसी पड़ी दे जोगी ढक खोले वो फीना वेठो कारे ना गालियूं फोकू हाणे अने आओ वेठो मूं वरी उनखे सॾु कयो जे पाणी जेको पाणी खणी आयो वरी मूं सॾु कयो ॿुधे छा थो करी किसी मुझी घर वाली चाक कोने साईं का पानी दो मुझे तोंजी घर वाली चाक गाजी मुझी घर वाली चाक कोने तो साईं जोगी साहब का पानी दो पड़ेगा मुझे जोगी का पुट तो जोगी जी पंहिंजी ज़ाल थी अरे छो मत छॾियो अथव यार तू पंहिंजी बची अस्पताल में छॾियो है तो के पीड़ा रखी ॾिनो तुम्हारी ठीक थी राजा का प्रजा ने कौम कैसे समझाई तो छात्र दुआ कर नहीं दुआ कर सलाउद्दीन अय्यूबी जी ने का पूछो ने जब बैतुल मुक़द्दस यहूदी ने कब्जे में किए छड़ायो किसी दुआ था करो सलाउद्दीन अय्यूबी ये तलवार तो ही नहीं दस करे न मौलवी जी आंगर के हिता जो धक में आंगर वही आगर जो मौलवी जी कती तो मौलवी कई रण मौलवी जो रण कई तो हिन रुगो सलाउद्दीन अय्यूबी तलवार कढी कि सिद्धो थी सही बुधाए के रही न तो सिर कलम कंदो थी छड़ी दो कोई आई के पर
उन मौलवी चयोसि ऐं पाण यहूदी आहियां यहूदी आहियां मूं पट को ॿधी ॾाढी रखाए मौलवियुनि जो पेशमाम थी मस्जिद में वाइज़ करे माण्हुनि जा ज़हन ख़राब करे उन्हनि खे जिहाद खां बाग़ी थो करे माण्हुनि में जज़्ब जिहाद ख़तम थी जिहाद खां बाग़ी करण जी मुंडी टुटी लॻे वई आहे होशियार थियो ॿुधो मुस्लमान नमाज़ पढ़ी वेंदा हज बि करे ईंदा उमरा बि करे वेंदा 5 रुपया ख़ैरात बि ॾींदा पर जिहाद करणु ॾुखियो आहे 30,000 मुसलमान जो लश्कर तबूक पहुतो आहे रूम धमकी ॾिनी हुई जंग जी जॾहिं उनखे ख़बर पई त रसूल 30,000 फौज वठी वियो आहे तॾहिं रूम जे फूकणे में हवा निकिरी हुई लड़ाई लाइ तयारी कोन थियो अलबत उते पासे में हिकिड़ो वॾो ॻोठ हो ईसाईनि जो रसूल ख़ालिद बिन वलीद खे फौज ॾिनी त हे साहब जी फौज वठ इन ईसाई जे ॻोठ ते हमिलो कर इन जो दिमाग़ ख़राब आहे ख़ालिद बिन वलीद तबूक जे मैदान तां सहाबा किराम जी फौज वठी ईसाईनि सां जंग लड़ी उन ॻोठ खे शिकस्त ॾिनी फतह करे पोइ मोटियो ख़ालिद बिन वलीद जे उन सहाबा किराम जे लश्कर में जेके सहाबी हुआ उन्हनि जो अंग 420 हो ईसाई उन्होंने जंग में पत्थर खाधा उन्हें देखा जी अंग्रेज कुत्ते 420 जे अंग के खराब कयो तो 420 खराब है मुसलमान ने गलत प्रोपगंडा जो शिकार थी गया एडी अंग्रेजन प्रोपगंडा कई जो मुसलमान भी चवे तो 420 ना 420 ना अरे बकरी ना 420 दिया ना 420 ना वो 30 करे दे या 10 करे दे अरे मोबाइल जो नंबर खड़ा दे 420 ना 420 जो अंग खराब है छो खराब है जो तो 420 में सहाबा हुआ जिन अंग्रेजन के पादर आया अल्लाह अकबर शाने मोहम्मद मुस्तफा हकीकत के जानन को न रुको प्रोपगंडा जो शिकार होता हजरत अबू जर गफारी मदीने में रह गयो अकेलो अबू जर गफारी मदीने में पंध ने तो 900 किलोमीटर पंध करे रसूल के तबूक में जी पहुंचे अकेलो 900 किलोमीटर पंध कयो अबू जर गफारी तेरे पंध वो जिहाद ये कुर्बानी हा खंडू दे बिगो छाजरा जी गाड़ी के इंतजार में केड़ा दो वनी की घट सा खंडू अगर निकतो घट सा तो वने 1.5 कलाक के सारी लगी तो तबसरा तो करी उन्हें सहाबा के जेके 900 किलोमीटर पेरे पंध करे मैदान जंग में पहुंचा जिहाद ला सहाबा जन घोड़न जे चढ़ी जिहाद कयो हो अज जो मुसलमान उन घोड़न जे लिद जे बराबर कोने छो तो मुजाहिद जे घोड़े जी लिद भी क़यामत तौर पे शाने सहाबा अबू जर गफारी तेरे उते पातो तेरे अल्लाह के रसूल फरमाए जा अबू जर फरीदा और यमूद फरीदा और युबस फरीदा अबू जर आयो अकेलो मरंदो अकेलो वरी कब्र उठंदो अकेलो अबू जर गफारी रजी अल्लाह ताला साहबिया हजरत उस्मान जो ज़माने खिलाफत हजरत अबू जर गफारी मान जे दरवाजे ते नींदो हो राती ठठ ठठ दरवाजे ते ठठ ठठ आमरा ने तो ने घर में अटो आए हां थजला रखियो सुबह जो खाइंदो तो बचन के खाने सुभाणे रब कोन दींदो जा अल्लाह दे बेवर अल्लाह दे भरोसो कोन कढी अटो गरीबन विराए पोसो वरी बे घर वियो ठड़ ठड़ हमारा निकले तो ने घर में खजूर पेला और थजला रखियो सुभाणे रब कोन दींदो जा इतनी रब ते बेभरोसी कद खजूर कद खैरात करे पोसो मानन के मदीने में काशे रखण को नहीं वो मान न के तो उस्मान के दान नहीं था अबू जर के समझाए रात सुमणी को दे हरियो के तो अटो खैर करे पोसुमो खजूर खैर करे पोसुमो वो हजरत उस्मान हजरत अबू जर गफारी के तो तू रब्जा में वनी रहो तो ते पापन के आबे पासे निकली तो के जा सको ने वो मदीनो छड़े अबू जर गफारी रब्जा में वनी रहो अबू जर गफारी अकेलो हो संदो जाल हुई मई उते रहंदा हजरत उस्मान के जमाने खिलाफत में
पोइ जॾहिं हज़रत अबू ज़र गफ़ारी जो मरण जो टाइम आयो त घर वारी रोई पई तॾहिं अबू ज़र गफ़ारी पुछे त रोए छो थी तूं अकेलो मरी पियो आम ज़ाल जेकॾहिं तूं मरी पए त तोखे तड़ केरु ॾींदो तोखे कफ़न केरु ॾींदो तुंहिंजी क़बर केरु खोटींदो तुंहिंजो जनाज़ो केरु पढ़ंदो तॾहिं अबू ज़र गफ़ारी छा कयो कि मुंहिंजे आका मुंहिंजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक जे मैदान ते जेके लफ़्ज़ इस्तेमाल फरमाया हुआ रसूल जी पेशन कोई सची पई थिए पाण पर में अबू ज़र अकेलो मरंदो अकेलो क़बर में उथंदो ऐं मरां पियो खुटबो न कजे इराक में काफ़िलो ईंदो उन में सहाबा हूंदा जेके मूंखे तड़ ॾींदा कफ़न ॾींदा मुंहिंजो जनाज़ो पढ़ंदा मुजाहिदीन जी ज़िंदगी हज़रत कादसिया जी जंग लगी कादसिया जी हज़रत उमर जो ज़मानो ख़िलाफ़त 30 लख फ़ौज वठी आयो रस्तम सहाबा कराम सां मुक़ाबले 30 लख पोइ मुसलमाननि जे जेके फ़ौज जो अॻवानो हज़रत उमर खे ख़त लिखियो त फ़ौज दुश्मन जी तमामु घणी मुसलमान जी फ़ौज घटि आहे महिरबानी करे मदीने में जेके ॿिया मुसलमान जी फ़ौजी दस्तो तयारु करे असांजी मदद में मोकिल तो ख़त जॾहिं मदीने पहुतो तॾहिं हज़रत उमर 2 सहाबी तयारु कया अबू उबैदा हज़रत आमिर बिन महदी करो 2 सहाबी रवाना कई कि हली वञो ईरानी सरहद ते जंग पई हले उन जी मदद करो हाणे 2 सहाबी अचनि पिया फ़ौज जी मदद करण लाइ हज़रत उमर ख़त ॾिनो आहे खयो अथनि उन ख़त में सिपह सालार खे हज़रत उमर लिखियो त हे 2 फ़ौजी कोन्हे हिकिड़ो फ़ौजी 1000 जे बराबर आहे 2000 माण्हू पिया अचनि हिकिड़ो माण्हू 1000 जे बराबर आहे ॿिनि खे 2 न सम्झी 2000 पोइ मैदान जंग में जॾहिं 2 जवान लथा न पोइ नतीजो कहिड़ो निकितो हज़रत आमिर बिन महदी करो तलवार खणी मैदान में लथो पुछा कहिड़े रोस्तम आहे कहिड़ो रोस्तम कहिड़ो तो वो साम्हूं हाथी ते चढ़ियो वेठो अचे इहो हाथी ते जेको मथे चढ़ियो आहे न इहो रोस्तम हज़रत आमिर बिन महदी करे सिधो हाथी खे वियो इंसान ऐं वॾा हाथी आहे अल्लाह शायद त हिन सहाबी झंप ॾेई हाथी के हितां भाग करे विधा मग़ज़ में हितां भाग करे विझी हाथी के दब ॾिनई त हाथी गोॾा जी पट ते खोड़िया रोस्तम हुत वञी किरियो हाँ हाथी जे सही में मग़ज़ में भाग करे विझी हाथी के सट ॾिनई हाथी गोॾा जी खोड़िया हुत थड़ी वञी किरियो रोस्तम हाथी में हथ कढी तलवार खणी उते जो उते रोस्तम खे उथण कोन्हे सर कलम कईसि कि इहो पियो त वतो हट चङो मुड़सा ये वो मुजाहिद जिन हाथियन के भाकरन में दसो छा इन्हनि जी ज़ालूं कोन हुयूं इन्हनि जा बच्चा कोन हुआ इन्हनि जा घर कोन हुआ इन्हनि खे जान कोन हुई जान तरी ते रखी मुसलमान जॾहिं मैदान में रांदि कई हुई तॾहिं मुल्कनि खे फतह कई तॾहिं दुनिया जा कैसर ऐं किसरा बि तोखे सलाम कंदा हुआ अॼु जे जॾहिं तूं असां घरनि में वेही रहियासीं बिल्ला थी तेरा दुश्मन जो दिमाग खराब है मूती चिट पियो ॾे अमेरिका भोलड़ो असांजे मुल्क में मुदाखलत पियो करे हाय अफ़सोस मुंहिंजा दोस्तो कुरान जो जेको निज़ाम तकवीनी आहे जेको अल्लाह तबारक व तआला जो उहो इंसान खे हलाइणो आहे अदल इंसाफ वाला फैसला कायम करना है अमन अमान कायम करना मान के रोजगार ॾियणो आहे हज़रत उमर जॾहिं खणी पहुतो तेरे मान का पुछई त अबू बकर छा कंदो हो कि अबू बकर फजर नमाज़ पढ़ी बैतुल माल खोलींदो हो इतना कुछ सामान खणंदो पोइ मदीने खां ॿाहिरि निकिरी वेंदो पोइ अलाए केॾां वेंदो इहा असांखे ख़बर कान्हे हज़रत उमर बैतुल माल खोलियो खाधे पीते जो सामान खणी पुठियां रखी मदीने खां ॿाहिरि पुछा कंदे 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 वञी हिकिड़ी झूपड़ी में गिड़ियो झूपड़ी में जो गिड़े त खट ते हिकिड़ी माई वेठी आहे अखियुनि सां नाभी जॾहिं हज़रत उमर जी फुड़काट ॿुधई पेरनि जो तॾहिं हिन पोड़ी छा चयो
कि तेरी गुजरी जान कोन आयो ही मुझा भूख में ला निकरी जान के ढायो है दुनिया का पोया आई हजरत उमर चुप थी मानी तैयार करे पोड़ी खटते थी बैठो गिरा भणियो और पोड़ी के तो खाए तेरे पोड़ी जाते कि तो कहता खारानी जो तेरे आगे की खाराई तो वही खाराई ना खारानी जो तेरे कोई मिस्री है आगे की खाराई तो वही खाराई तेरे उमर जो अम्मा आगे तो के मानी खाराई तो अबू बकर तेजी से वफात करे आ उमर आई आ अबू बकर कौन है उमर सिद्दीक तेजी से वफात करे आगे तो के मानी खाराई दो ना अबू बकर पौड़ी जी रण कि अबू बकर होते हैं कि उमर जी के नाम आगे इस्लाम लियो सबक सिखा जाता हूँ आया गैर मुसलमान मेहरबानी कर मानी पोखरा पेरी मुझे मुसलमान सुभान अल्लाह केर नजी खबर है भाई यदि तो बिस्तामी रहमतुल्लाह अलैह सियारे जी मौसम में कपड़ा लाए कमीज लाए पुठा उगाड़ा करे बाहर मैदान में बैठो रफे बैठो तेरे माल पूछा छापियो करी कि मोटे तरह पैसा जो गरीबन के सवणो है रनियो है कंबल वठी जाए तेरी मुंह में पहुंच को नहीं पंजी कमीज लाए बाहर सीए में वही पंजे नफ्स के सजा नहीं पंजे नफ्स के समझाया तो गरीबन मिस्किनन सा सीए में वो सागियो वेदन होंदो जेको हींअर हसा केर इन्हनि जी ख़बर लाए केर मुखाई मुझे हल वठी दे केर सीए में बर्फ में जेके बैसू मुक्तल पन पिया उनजे जान जी केर करे वो जिन वट वसाइल इन में ता यशु पिया कन इन्हें जी खबर चार केर लहंदो वो हजरत उमर को जो कहता था कि नदारे फरात के किनारे पे कुत्तो भूख मरियो तो क्या मजरे हम जवाबदार जो भाई सलाम जो कानून कुत्ते की भूख बर्दाश्त न तो करे आज उन्हें जाते कलमे पहना और मुसलमान पे के बच्चन के बाजार में नीलाम तो करे भूख के कारण मुसलमान कलमे पढ़ने वाला नबी जो उम्मती बच्चा कुलते रखो हुक्का तो दे तो बच्चा वेकून आज जो मुसलमान खुदकुशी करे मरे तो भूख जे विघे आए को आसाने दर्द जी दाम धड़ वालो एने दुखन सूरज जो फरियाद केर करे किथा इंसाफ हाणियो हाय उमर तू तो वे हलो उमर बिन अब्दुल अजीज वक्त जो बादशाह थियो माने ने रिपोर्ट नहीं किसी बैतुल माल में पैसा जाम बची गई सरकारी खजाने में कि गरीबन मिस्किनन के दियो किसी उनन के दिनोसी पोप बची पियान पैसा कि जिन गरीबन जो न्याय लायक बैठे उनके पैसा दे दुनिया जो परणाई उन जा बार लाई जिसी उनन के पैसा देना सी पोप बची पिया कि गैर मुस्लिम जे गरीब मिस्किन उनन में पैसा विराया वरी ने किसी गैर मुस्लिम मिस्किन सब बची आई पैसा बची आई मुसलमान मिस्किन गरीब बेवम वठी वयू यतीम वठी गया न्याय जा बार रही गया गैर मुस्लिम के पैसा देना सी वे वठी गया पर पैसा बची प्यान के ढा करियो उमर बिन अब्दुल अजीज चयो त इनन पैसन जी कणक वठी जबरन दे वनी हारे रखो तो पखी खाइन मुझे हुकूमत में को पखी को भूखा ना सुभान अल्लाह बेशक अल्लाह जी लाभार सही वो मुसलमान जे करे खलीफा करे मोकलियो जो कने धरती जो धणी वारसा आज वो लावारस आज वो ने धणको
अॼु जी तव्हां को केरु ॿुधण वारो कोन्हे मुंहिंजा दोस्त किथां आणींदा इंसाफ़ किथां आणींदा अहिड़ो मुआशिरो किथां आणींदा तव्हीं अमन अमान किथां यतीम ऐं मिस्कीननि जा सहारा आणींदा अल्लाह शाहिद आहे मस्जिद में वेठो आहियां जेकॾहिं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु तव्हांखे कोन्हे त मूंखां जवाबु वठो त इन्हनि जो जेकॾहिं जवाबु आहे त अल्लाह जे क़ुर वारे निज़ाम में जवाबु कंहिंमें बि कोन्हे नारे तकबीर अल्लाह इन आयत ॿुधाए थी त हुकूमत उहो करे जंहिंमें बरकत हुजे अल्लाह वटि बरकत रब बरकतनि वारी ज़ात बरकत हिकिड़ी अहिड़ी लफ़्ज़ आहे जेको सभिनी सिफ़तनि खे शामिल आहे इहो क़ुर जो एजाज़ इंसान ही बि 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 इंसान गैर मुसलमान इंसान यहूदी भी इंसान ईसाई भी इंसान मौलवी भी इंसान डॉक्टर भी इंसान मास्टर भी इंसान वजीर आज़म भी इंसान सदर भी इंसान हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको सभिनी खां फिरी आयो बरकत हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको इल्म तां बि फिरी आयो अदल तां बि फिरी आयो हिकमत तां बि फिरी वियो रहमत तां बि फिरी वियो गफ़ारियत तां बि फिरी वियो जब्बारियत तां इल्म हिल्म गफ़ार जब्बार कहार अदल इंसाफ मक़सद सभिनी रब जे सिफ़तनि खे जेकॾहिं को लफ़्ज़ घेरो करे थो त उहो तबारक सब बरकत हुनजे रब वटि माना क़ुर त फरमाए त रब बरकतनि वारो आहे इन जे करे बियदिहिल मुल्क इन करे हिन काइनात जो मालिक ऐं त सिफ़तूं सभु मूं वटि कुल आऊज़ बिरब्बिन नास अदा साईं आयो हाँ कुल आऊज़ बिरब्बिन नास रतवजो कुल आऊज़ मलिक इन्नास मलिक रब जो नालो मलिक माना बादशाह अल मलिकुल कुद्दूस सलामुल मोमिनुल मुहैमिन अल मलिक अल्लाह की सिफत है कुल आऊज़ बिरब्बिन नास मलिक इन्नास इलाह इन्नास पोया लफ्ज़ सागियो अन्नास अन्नास माना माण्हू लफ्ज़ तब्दील की रब्बिन नास मलिक इन्नास इलाह इन्नास नास सागियो लफ्ज़ आंदई पंहिंजा नाला तब्दील कई रब्बिन नास मलिक इन्नास इलाह इन्नास किथे चयाऊं रब आहियां किथे चयाऊं मलिक आहियां किथे चयाऊं इलाह आहियां छो त इंसान जी ज़िंदगी जा टे दौर इंसान कॾहिं ॿार आहे कॾहिं इंसान जवान आहे कॾहिं इंसान बूढ़ो आहे जॾहिं इंसान ॿार आहे त इंसान खे तरबियत जी ज़रूरत आहे इंसान खे टेक जी ज़रूरत आहे परवरिश जी ज़रूरत आहे फरमाई रब्बिन नास तूं मासूम आहीं आऊं तुंहिंजी परवरिश कंदुसि आऊं तुंहिंजी तरबियत कंदुसि परवाह न कर आऊं रब आहियां परवरिश मूं ते आहे जॾहिं इंसान जवान थियो मस्ती कंदो कहिड़ी मां ॻाल्हाईंदो तकबर कंदो लय कंदो टोपी न कजे रखंदो तूं मूंखे कंदो सुञाणी मां हीअं पर मालिक नास जजी थिक न कर आऊं बादशाह हा जजी न कर आऊं बादशाह आहियां हा मूंखां ताक़तदार तूं नाही जॾहिं इंसान पोड़ो थियो हॾ गुॾे चम चुक सभु ॻरिया नज़र पियो ताक़त वई हाणे अची मस्जिद में ढड़ियो आहे अची टोपी मथे में रब मुंहिंजी जवानी ग़लति ख़बर हाणे अची मस्जिद में किरियो आहे फरमाई इलाह नाज़ बाना मूंखे सॼी ख़बर आहे तो जवानी मस्जिद में गुज़ारी आहे इलाह नाज़ आऊं तुंहिंजो महबूद आहियां आऊं तोखे बख़्शी कंदुसि परवाह न कर सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर रब मलिक तबारकल्लज़ी बियदिल मुल्क हुकूमत मुंहिंजे हथ में आहे छाजे करे हुकूमत मुंहिंजे हथ में आहे वला कुल शैन क़दीर ऐं हर शइ ते ताक़त रखां थो मुल्क मुंहिंजो आहे ताक़त मुंहिंजी आहे कब्ज़ो कुदरत मुंहिंजी आहे छो त तबारक मूं में बरकत हाणे क़ुर जो सबक़ फरमाए इन लफ़्ज़ में जा त तव्हां बि बादशाह उनखे कजा जंहिंमें बरकतूं तव्हां बि बादशाह उनखे कजो जंहिंमें बरकत हुजे कहिड़ी बरकत हुजे इल्म वारी बरकत हुजे मंझि
अमानत वारी बरकत हुजेस, अब्दुल वारी बरकत हुजेस, अमानत वारी बरकत हुजेस, खाइन न हुजे, जानी न हुजे, शराबी न हुजे, बेनमाजी न हुजे, बेदीन न हुजे, कुरान हदीस जो दुश्मन न हुजे, रसूल जो सुन्नत जो मुखालिफ न हुजे, जिए तुंहिंजे रब में बरकत हुजे, तीअं ॻोल्हे हुकूमत उन जे हवाले कजा जंहिंमें बरकत हुजे। मथां के बदबूदार इंसान के कुर्सी ते विहारे पोइ वेठा पछतायो तो घोड़ा ॾे ज़ुल्म थी वियो। सहाबी आयो रसूल खे ख़िदमत ते, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधाए त क़यामत कॾहिं ईंदी। अल्लाह जो रसूल में तकीर वाइज़ बे कयो, साईं हुन जी ॿुधी कोन, पंहिंजो वाइज़ पूरो कयो। वाइज़ पूरो करे पाण सगुरन फरमायो, सवाल कंहिं कयो हो? तेरी मूं कयो। उते बि छा थो चई कि क़यामत कॾहिं ईंदी? पाण फरमाई जॾहिं अमानत वञे हली, पाण फरमाई जॾहिं अमानत दुनिया में वञे हली पोइ क़यामत ईंदी। तॾहिं वरी ॿिया सहाबी उथी बीठा, तेथी अमानत कीअं वेंदी? अल्लाह जे रसूल जा लफ़्ज़ इदा वुसिदल अम्रु इला गैर अहलिही, जॾहिं हुकूमत जो वाक़ू ना अहलन खे मिलंदी पोइ पक सम्झी वेंदा त अमानत दुनिया में वई, हाणे क़यामत वेझी आहे। हीउ उहो दौरु आहे जॾहिं ना अहलन जी हुकूमत में हथनि में वाक़ू आहिनि। असीं सभु पछतायूं पिया। जेकॾहिं चाहियो था तकवीनी निज़ाम में तब्दीली अचे त कंहिं अहल इंसान जी सम्झी आहे थोरा घणो भई इशारे में हाणे धीअ खे सिखे न। अल्लाह ताला सभिनी खे हिमत कढी तौफ़ीक़ अता करे। मटियारी जलसो हलो था, भत आहे बेटे छा जो मेलो हलो था, हलो था हलूं। अच्छा माना फजर में वड़ा सॾ पियो करे चए थो अचो लाहौर। माना फजर में वड़ो सॾ पियो करे चए थो अचो लाहौर, लाहौर अचो कोन छॾींदासीं। हाय ये मुल्ला जो पति जेके न वाह भी बनाई मारा ही ना ये मारा को त कलर चली था जो इंसान ला आलमन जींदासी, आलमन सां गॾु मरंदासी, हक़ जो बोलो दौर वाला इंशाअल्लाह। जो इंसान आलमन जो साथ ॾींदासी, या आलम जो जान छॾाईंदासी, जिहाद जो सॾ थियो त कुर्बानी जा बकरा थींदासी। अल्लाह ताला तव्हां जे जज़्बे खे क़बूल फरमाए। आमीन इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। मुसलमानों संभल